अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वेचारा वाढोड़ सदा शाकिर सूरसी, ताणिन मथे तोड़ ओरे कनन आसरो। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जे कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा मां ॿुधी पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम। शाल क़बूल पवे। 27 नवंबर 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अमल इहा ई दुआ त शाल जितो हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जो मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जे कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। हाणे जॾहिं सिंध सरकार चाहे थी त कारूंझर कटिजी वञे, सिंध सरकार जॾहिं चाहे थी त कारूंझर बाबति फ़ैसिलो संदसि हक़ में अचे, तॾहिं सिंध वासियुनि जो मुतालबो इहो ई आहे त कारूंझर कीअं बि थिए पर बची पवे। कारूंझर जो केस हाणे जॾहिं सिंध हाई कोर्ट मां थी सुप्रीम कोर्ट जो पंध लताड़ींदो वञी आइनी अदालत में पहुतो आहे, तॾहिं पीपल्स पार्टी उन फ़ैसिले ख़िलाफ़ु अपील दाख़िल कराई आहे जेको फ़ैसिलो सिंध हाई कोर्ट ॿुधायो हो। सिंध हाई कोर्ट चयो हो त कारूंझर जबल खे क़ौमी विरसो करार ॾिनो वञे ऐं इहो ई फ़ैसिलो हो त कारूंझर बची पवे। पर छा कजे, वक़्त जा हुक्मरान चाहिनि था त कारूंझर कटिजी वञे ऐं हूअ इन जे करे ई सुप्रीम कोर्ट में विया हुआ। हाणे उन्हनि ई हुक्मराननि जी दरख़्वास्त ते मामिलो आइनी अदालत में वञी पहुतो आहे। तरमीमनि जी जॾहिं खां शुरूआति थी आहे तॾहिं खां साञा हवंद तबिको तोड़े क़ानूनी माहिर इहा ई ॻाल्हि कंदा पिया अचनि त हुकूमत पंहिंजी मनशा ऐं मर्ज़ी मूजिबि फ़ैसिला वठण लाइ तरमीमूं करे रही आहे। उहे तरमीमूं कंहिं बि रीति आवाम खे को फ़ाइदो ॾेई न सघंदियूं। हाणे जॾहिं कारूंझर वारो मामिलो पहिरीं धक में उॾाए वियो आहे, तॾहिं सिंध वासियुनि जा ख़दशा वधी वण थी विया आहिनि। कारूंझर जो केस जे उनवान हेठि ख़ूबसूरत लेखक उमर काज़ी लिखे थो, कुदरत सां बि के जहिड़ा थींदा आहिनि छा, कुदरत सां बि के ज़िद थींदा आहिनि छा। पखी जीवत खां वेंदे हर क़िस्म जे जानवरनि खे कुदरत कंहिं हिसाब किताब सां जोड़ियो आहे। जेतोणीकि ख़तरनाक जानवर हुजनि, उन्हनि खे पैदा करण पुठियां बि कुदरत जा के राज़ हुजनि था। उन कुदरत खे असां मुस्लमाननि खां वधीक अंग्रेज़नि सम्झो आहे। छा झंगली जीवत खे ख़तमु करणु इंसानियत आहे? कारूंझर सिंध जो कंध आहे। रुॻो कुदरत जो हसीन निज़ारो ई नाहे, पर उन निज़ारे खे उन करे वढियो पियो वञे जो उहो सिंध में आहे। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो ख़ूबसूरत जबल पंजाब में हुजे हा त उतां जी हुकूमत सां वफ़ाक़ी सरकार बि सहकार करे उनखे अहिड़ो त तफ़रीही माॻ ठाहे आहे जो दुनिया सॼी उते गॾु थिए आहे। उहो थर जो कारूंझर जेको बरसातनि खां पोइ सुज़र लैंड खां घटि ॾिसण वटां न ईंदो आहे, अहिड़े ख़ूबसूरत जबल खे रुॻो ग्रेनाइट पथर जे करे कटियो पियो वञे। उन पथर खे ॻरी रक़म में विकिरो करण लाइ अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो कयो वियो आहे जो हिननि कुदरती निज़ारनि सां ऐं कुदरती निज़ाम सां सिधी जंग जो ऐलान कयो वियो आहे। जेकॾहिं कारूंझर अमेरिका, चाइना, बर्तानिया या कंहिं ॿिए अहिड़े देश में हुजे हा त छा था सम्झो त उते उनजी कहिड़ी हैसियत हुजे हा। चाहे पोइ उनजे हेठां सोन जी खाण हुजे हा त बि उतां जा हुक्मरान उन कंध खे न कपियनि हा जेको कंध उन क़ौमनि जी सुञाणप, उन वतन जी सुञाणप हुजे हा। कारूंझर जो जाड़ो जबल त भारत में बि आहे, जिते ताज़ो ई विछड़ी वियल धर्मेंद्र, अमिताभ बच्चन ऐं अमजद ख़ान जी तारीख़ी फिल्म शोले रिकॉर्ड कयल आहे। उते फॉरेस्ट खाते वारनि उन जबल खे वधीक सिंगारियो आहे। वरी जो उन शोले फिल्म उन टकरी खे वधीक चारचंड लॻाए छॾिया। जेतोणीकि क़ीमती पथर त उन जबल जो बि आहे जंहिंखे अॼु गबर सिंह जे अॾे तौरु सुञातो वञे थो, पर माण्हू उते तफ़रीह लाइ अचनि था ऐं उते सेल्फियूं कढी गबर जे उन अॾे खे ॾिसणु अचनि था जिते हुन बसंती खां वीरू अॻियां रक़्स कराए हो
ऐं ठाकुर जूं ॿई बाहूं कपे छॾियूं हुयूं। उहो जबल अॼु बि भारत जी सूंहं बणियलु आहे, जिते जे वीरू जे हथनि में दम ॾिनो हो ऐं उहो वीरू 2 ॾींहं अॻु ई जहान छॾे चुको। शोले फिल्म जा केतिरा ई किरदार ई जहान छॾे चुका, पर उहो जबल अॼु बि जीअं जो तीअं क़ाइम दाइम आहे। जे उहो सिंध में हुजे हा त उनजो कंध बि अदालती सार वठी कपियो वञे हा। सिंध हाई कोर्ट कारुंजर जी कटाई खे गैर क़ानूनी करार ॾींदे उनखे क़ौमी विरसो करार ॾिनो हो। सिंध हुकूमत पारां कारुंजर खे आइनी अदालत में चैलेंज करण बैदि मुक़ररु कयल वकील वकालतनामो वापसि वठी छॾियो। सिंध हुकूमत पारां कारुंजर केस खे आइनी अदालत में चैलेंज करण बैदि हुकूमत पारां मुक़ररु कयल वकील सलाउद्दीन पंहिंजो वकालतनामो वापसि वठी छॾियो। हुन चयो आहे त आउं हिन केस में वकील थियणु नथो चाहियां, तव्हां मुतबादल जो बंदोबस्तु कयो। बैरिस्टर सलाउद्दीन मशहूर कारुंजर केस में सिंध जे मौक़िफ़ जे ख़िलाफ़ PP जी सिंध सरकार जो वकील हो, पर हाणे सिंध बार काउंसिल जे खटे आयल सिंध दोस्तनि सां गॾिजण करे ऐं उन्हनि ई सिंध जी अक्सरियत वकीलनि खे मान ॾींदे हुन कारुंजर केस में पंहिंजो वकालतनामो वापसि वठी छॾियो आहे। हिकु वकील जे वकालतनामे जी वापसी बि सिंध जी कामयाबी आहे। पर जॾहिं सिंध जी हिकु अहम अदालत सिंध हाई कोर्ट हिन विरसे खे क़ौमी विरसो करार ॾिनो आहे त पोइ उनखे आइनी अदालत में खणी वञण जो कहिड़ो फ़ाइदो? छा सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ते एतमाद नाहे? 27वीं तरमीम जो पहिरियों शिकार उहो सिंध जो कंध कपियो वञे, जेको सिंध वासी कॾहिं बि क़ुर्बान थियणु न ॾींदा। ख़बर नाहे त सरकार छो तकरारी मामलनि में ज़ोरी हथ ॻंढे रही आहे। हीअ जेके सिंध जे क़ौमी विरसे खे कोरणु था चाहिनि ऐं ज़िद ते बीठा आहिनि त हिन अंदरि मैदनियात पियल आहे। केतिरी मैदनियात निकिरंदी, छा निकिरंदो, सिंध खे छा मिलंदो? मैदनियात थर मां बि निकिती आहे। कोयलो त थर जो बि पंजाब ॾांहुं वञी रहियो आहे। उहो थर जंहिं लाइ चयो थो वञे त थर बदिलेगा पाकिस्तान, त पोइ उन थर खे केरु बदिलाईंदो? उते पाणी आहे, बिजली आहे, उहा बिजली जेका थर जे कोयले मां पूरे पाकिस्तान खे रोशन पई करे, पर छा उहो थर रोशन थियो आहे? जॾहिं थर जे कोयले मां सिंध खे कुझु नाहे मिलियो, त पोइ कारुंजर जी मैदनियात मां सिंध खे छा मिलंदो? पर सिंध त उहो मुतालबो ई न पई करे त हीअ सूंहं कढी असांखे ॿी का तरक़ी ॾियो। असांखे का बि तरक़ी नथी खपे, असांखे कारुंजर ई खपे थो। उते रेस्टोरेंट लॻाया वञनि, उते सिक्योरिटी जा इंतज़ाम कया वञनि, उते पूरी दुनिया लाइ सहूलियतूं पैदा कयूं वञनि। पोइ ॾिसो त कीअं थर थो बदिलाए पाकिस्तान, पोइ ॾिसो त कीअं थर थो बदिलाए पंहिंजी क़िस्मत, पोइ ॾिसो त कीअं थो थर बदिलाए मुल्की मैशियत। पूरी दुनिया में तफ़रीह माग मकान ते मुल्क जूं मैशियतूं हली रहियूं आहिनि। हीअ वरी तफ़रीह माग मकान पटे नाड़ करे रहिया आहिनि। छा पंहिंजी सूंहं खे ईअं वञाइबो आहे? छा जेरे काण बकरी खे ज़िबह कबो आहे? छा हथ जूं ठाहियल इंसानी तरमीमूं कुदरती निज़ारनि खे कपे कढण जी मंज़ूरी या फ़ैसिला ॾींदियूं? छा तरमीमूं आसमानी किताब आहिनि जो उहे असांजे कुदरती मागनि जे हुजण या न हुजण जो फ़ैसिलो कंदियूं? छा तरमीमनि सां असां पंहिंजे जबलनि खे वढे ऐं उते मौजूदु मोरनि जो बि क़त्लेआम कंदासीं? उन हरणनि जी रिहाइश बि ख़तमु कंदासीं जेके हरण उन थर जी बि सूंहं आहिनि त हिन माग जी बि रौनक आहिनि? छा तरमीमनि सां कुदरती निज़ाम खे मुतासिर कजे? उहे तरमीमूं त उहे करे रहिया आहिनि जेके पंहिंजो उमिरियूं बि खाई विया, रिटायर्ड थी चुका आहिनि। हाणे उन जे आंदल तरमीमनि ज़रिए नयूं अदालतूं ठाहे उतां मनपसंदि फ़ैसिला वठी वञी कुदरती निज़ाम खे तबाह करण जो इंतज़ाम कंदा। हीअ जेका 27वीं तरमीम आंदी वई आहे, उन तरमीम जो पहिरियों शिकार सिंध जो कारुंजर जबल कयो पियो वञे। पर अहिड़े फ़ैसिले सां क़ौम उथी पवंदी ऐं पोइ वॾी जंग जो ख़दशो बि आहे। उन करे जेकॾहिं पोइ कुझु बि थियो त ज़िम्मेवार सरकार हूंदी। सरकार खे सोचणु खपे त हीअ कहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो करे रहिया आहिनि। कारुंजर हिकु जबल न आहे, कारुंजर हिकु विरसो आहे, कारुंजर हिकु टकरी न आहे, हीअ हिकु तारीख़ आहे। कारुंजर रुॻो पत्थर न आहे, हीअ हिकु सुञाणप आहे। कारुंजर रुॻो मैदनियात न आहे, पखियुनि ऐं जानवरनि जी आराम गाह बि आहे। कारुंजर रुॻो माल कमाइण जी मशीन न आहे, पर हीअ थर जे माण्हुनि जे रोज़गार जो ज़रियो बि आहे, जिते सियाह अचनि था ऐं मक़ामी माण्हुनि खां ख़रीदारी बि कनि था ऐं उहे माण्हू पेट गुज़र कनि था। उन करे उतां जे माण्हुनि खे अटो लटो ऐं अझो नथा ॾियो त उहो खसियो त न। जेको कुझु कुदरत कारुंजर जे
माण्हुनि खे ॾिनो आहे उहो सरकार छो खसे रही आहे। सरकार खे घुर्जे त तर्जुमान खे कारूंझर में तरक़ी करणु ॾे त जीअं न रुॻो मक़ामी माण्हू हिन माॻ मां कोह मरी जीअं कमाइनि पर मुल्की मईशत बि उन सां मज़बूत थींदी। उहो ग्रेनाइट त हिकु ॾींहुं ख़तमु थी वेंदो पर शाहती माॻ जी कमाई सदियुनि ताईं हलंदी रहंदी। न रुॻो उतां जा मक़ामी माण्हू ख़ुशहाल थींदा पर सरकार बि ख़ुशहाल बणिजी वेंदी ऐं पूरी दुनिया थर घुमण लाइ पहुचंदी। पर हिननि खे सिंध जे हिन माॻ सां इन करे दुश्मनी आहे जो उहो सिंध में आहे। जे उहो पंजाब में हुजे हा त दुनिया जी का बि तरमीम उन जबल जे कंध में त हथु न विझी सघे हा पर उन जबल जे पेरनि खे बि न पकिड़े सघे हा। पर हाणे मसइलो आहे क़ौमियत जो, सूबाइत जो। काश उहो कारूंझर पंजाब में हुजे हा, बची पवे हा। छो त असां सिंधवासी कुदरती निज़ारनि सां मुहबत करण वारा आहियूं। इहो सोचण वारा न आहियूं त पंजाब में हुजे हा पोइ भले पटिजे हा। असां त तॾहिं बि उहा ई तकलीफ़ महसूसु करियूं हा जेका अॼु करे रहिया आहियूं। पर हीअ भले कुदरत सां छेड़ो कनि पर सिंध पंहिंजी ख़ूबसूरती ते वार करणु न ॾींदी ऐं वकीलनि सां गॾु पूरी क़ौम कारूंझर बणिजी साम्हूं बीहंदी। हीअ असीं कारूंझर वारे मामले ते अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। ख़ूबसूरत लेखक उमर काज़ी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ख़ूबसूरत लेखक हुसैन बख्श थेबो लिखे थो, इंडिया जे बचाव वारे वज़ीर राजनाथ सिंह जे बयान ते मुख़्तलिफ़ राया साम्हूं आया आहिनि। इन मामले में मुंहिंजी राय साईं GM सैयद जे ॾसियल उसूलनि ते आधारियल आहे। पंहिंजी क़ौम खे सुजाॻ करियो, वञो ॻोठ ॻोठ वञी सिंधी माण्हुनि खे आज़ादी जी वाट खां रोशनास कराए पाण सां ॻंढियो, पोइ सॼी दुनिया अव्हां जी मुजीब वांगुरु मदद कंदी। इन हालत में आज़ाद सेक्युलर जमहूरी सिंध ऐं इंडिया जा लाॻापा बराबरि जे बुनियाद ते तय थींदा। दुनिया में अहिड़ा कई मिसाल मौजूदु आहिनि जो हालतुनि जी तब्दीली सां ताक़तवर हथ पटिजी विया ऐं उन्हनि जे आसिरे में कमज़ोर क़ौमूं रुली वियूं। 1945 में सोवियत यूनियन जे आशीर्वाद सां इराक़ सां लॻ महाबाद जे कुर्दनि ईरान खे अलहदा थियण जो ऐलान कयो। क़बाइली सरदार ऐं मज़हबी पेशवा काज़ी मोहम्मद उन जो सदर ऐं मुला मुस्तफ़ा बरज़ानी खे उन जो फ़ौजी कमांडर ऐं वज़ीर दिफ़ा बणाए वियो। ईरान जो फ़ौजूं चढ़ी आयूं उन्हनि खे मुला कुर्दनि में थोरी घणी पढ़ियल अॻे मुला सॾींदा हुआ। मुस्तफ़ा बरज़ानी पंहिंजनि वेढ़ाकनि खे सोवियत यूनियन रूस मां मिलंदड़ हथियारनि सां लेस कयो। ईरान जी वॾी फ़ौज खे डोड़ाए शिकस्तूं ॾिनियूं। बैनुल अक़वामी दॿाउ सबबि रूस हथ खणी वियो, महाबाद खे नाणे ऐं हथियारनि जी रसद मुकमिल बंदि करे छॾी। होॾां अमेरिका ईरान खे जदीद हथियार वॾे पैमाने ते ॾिना। उन जा जंगी माहिर ईरान जे फ़ौजनि जी तरबियत कंदा रहिया। काहे ईंदड़ फ़ौजनि सां उन जे बावजूदि कुर्द वॾी बहादुरी सां विढ़िया पर वटनि बारूद खुटी वियो। हाणे तोबूं मशीन गनूं राइफ़लूं लोह जा डंडा बणिजी विया। मुला मुस्तफ़ा सोवियत यूनियन रूस जे आज़रबाईजान में 12 साल जलावतनी ऐं रूसी बंदिशनि जा ॾंभ सहंदो रहियो। ईरानी महाबाद कुर्द इलाइक़ो मुस्तक़िल ईरान जी क़ौमी ग़ुलामी में वकोड़जी वियो। अॼु राजनाथ जे बयान ते दोहल वॼाईंदड़ उन वक़्तु छा कंदा जॾहिं अमेरिका जे प्रेशर ते इंडिया संगत मां हथ पटे वञे। उन वक़्तु सिंध जी समूरी क़ौमी तहरीक जेका इंडिया जी मदद ते आधारियल हूंदी साथ रुलंदी पर सिंध जी आज़ादी जी तहरीक जो वॾो नुक़सानु थींदो। इहो अलहदा इन खां सवाइ कमज़ोर ऐं ताक़तवर जा लाॻापा मालिक ऐं भाड़ीतू वारा हूंदा जेके सिंध जे सॼणनि खे हरगिज़ क़बूल न आहिनि। माज़ी में इंडिया मदद कंदो रहियो आहे। जिन जिन ॾोकड़ वरिता तिन मां किन वञी विलायतूं वसायूं, किन बंगला गाॾियूं कारोबार करे पाण खे ख़ुशहाल कयो। इहो ई सबबु आहे जो साईं GM सैयद इन मामले में सख़्ती सां मना कयो त पहिरीं पंहिंजी क़ौम खे तयारु करियो, पोइ समूरी दुनिया मुजीब वांगुरु अव्हां जी मदद कंदी। जाग्राफ़ी 1843 ईस्वी में अंग्रेज़ साम्राज्य सिंध ते कब्ज़ो कयो। 1947 में उहा पंहिंजे मौजूदा हदनि सां पाकिस्तान जी फेडरेशन में शामिल थी। बैनुल अक़वामी क़ानून मूजिबि
उनखे आज़ादु रहण जो मुकमल इख्तियार आहे। मिसाल, नॉर्वे ऐं स्वीडन जो पाण में लॻभॻि 91 साल रज़ाकारनो वफ़ाक़ रहियो। 1905 में नॉर्वे स्वीडन सां इलाक़ ख़तमु करण जो ऐलान कयो। आराम सां अलहदा थी विया, 2 फटाका बि न फाटा। पहिरीं जंग अज़ीम खां पोइ चेकोस्लोवेकिया नाले मुल्क जुड़ियो। सोवियत यूनियन जे ख़ात्मे ते पाण में चयाऊं, हाणे हर को पंहिंजे घर, टोपी टांडो पंहिंजे घर। ईअं खिलंदे चेक रिपब्लिक ऐं स्लोवेक रिपब्लिक 2 जुदा मुल्क दुनिया जे नक्शे ते उभरिया। लेनिन जेको आइन जोड़ायो, उन में आर्टिकल 4 मूजिबि सोवियत यूनियन में शामिल थींदड़ जमहूरी रियासतुनि खे अलहदा थियण जो नाक़ाबिले तनसीख हक़ आहे। उन आधार 15 रियासतूं आज़ादु थी वियूं, 15 गोलियूं बि न हलियूं। सिंध जाग्राफियाई तौरु इंडिया खां अलहदा रहियो आहे। अटकल 82 साल बम्बई प्रेसिडेंसी जो ठहकंदड़ पराहों हिसो रही। 1935 में उनखे धार रियासत करार ॾिनो वियो। 1947 में उहा साॻी सरहदनि सां पाकिस्तान में शरीक थी। उन करे सिंध खे बैनुल अक़वामी क़ानूननि ऐं मथे ॼाणायल वफ़ाक़नि जे मिसाल हेठि आज़ादु थियण जो मुकमिल काइनाती हक़ आहे। हिन वक़्तु सिंध जी हालति पंजाब साम्राज्य ऐं उनजे सहयोगी क़ुवतनि जे कब्ज़े कयल कॉलोनी वारी आहे। उन जी आज़ादी साईं जीएम सैद जे उसूलनि मूजिबि फ़क़्ति सिंधी अवाम हासिलु कंदो। श्रीमान राजनाथ सिंह पहिरीं असीं आज़ादु ख़ुदि मुख़्तियार थियूं, पोइ सिंध इंडिया जा कहिड़ा लाॻापा थियणु घुरिजनि उहे बाद में तय थींदा। सुठनि पाड़ेसिरियुनि वांगुरु कन्फेडरेशन फेडरेशन, इहो फ़ैसिलो फ़क़्ति ऐं फ़क़्ति आज़ादु सेक्युलर जमहूरी सिंध जे अवामी चूंडियल हुकूमत अवामी रज़ामंदी सां कंदी। 1987 में जॾहिं साईं जीएम सैद राजीव गांधी खे चयो त इंडिया असां जे आलमी ताक़तनि वटि डिप्लोमेटिक मैदान में मदद करे, ऐं राजीव गांधी उनखे ठुकराए छॾियो। भला शरीमा जी उन जी शुरूआति अव्हां करियो, जीअं सिंध जो केस आलमी सतह ते मञता माणे सघे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हुसैन बख्श थेबो जी ख़ूबसूरत लिखणी। ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हां ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजे प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्रामनि खे वधि में वधि शेयर बि करियो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु लाइक ऐं सब्सक्राइब करियो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जे असलोकन रहवासियुनि हिंदू बिरादरी जे माण्हुनि जूं नियाणियूं बि हाणे ग़ैर महफ़ूज़ बणिजी वियूं आहिनि। हिकु पासे उन्हनि खां ज़ोरी मज़हब तब्दील करायो वञे पियो त ॿिए पासे वरी उन्हनि जे अॻुवा जा वाक़िया मंज़र आम ते अची रहिया आहिनि। काल्ह हथियारबंद झोल मां हिंदू बिरादरी सां वास्तो रखंदड़ सोनिया कोहली खे अॻुवा करे विया, जेको वाक़ियो यकीनी तौरु ॾुखो ईंदड़ आहे। मीरपुर साकरे वारे वाक़े जी बि अञा शफ़ाफ़ जांच थी नाहे सघी। जेकॾहिं ॾिसिजे त मुल्क में गुज़िरियल कुझु ॾहाकनि खां वधंदड़ इंतिहा पसंदी ऐं असहब न रुॻो समाजी तौरु हिकु बिगाड़ खे जनमु ॾिनो आहे, पर उन इंतिहा पसंदी खे बि वधाए छॾियो आहे। उन इंतिहा पसंदी जो शिकार उहे माण्हू पिणु थिया आहिनि जिन खे रुॻो इल्ज़ाम हणी मारियो वियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु डीप जो माहौल पैदा थियो आहे। उन सां मुल्क जी साख पिणु मुतासिर थी आहे। हाणोकी हुकूमत इहो क़बूल करे रही आहे त निसाब में मौजूदु इंतिहा पसंदी वारे मवाद खे हटाइण जी ज़रूरत आहे। उन लाइ सॼे मुल्क में हिकु निसाब मुतारिफ़ कराइण जूं ॻाल्हियूं बि थी रहियूं आहिनि। स्कूल कंहिं बि शागिर्द जे बुनियादी ज़हन साज़ी में अहम किरदारु अदा कंदा आहिनि। जेकॾहिं निसाब खे बहितर न बणायो वेंदो ऐं निसाब बहितर न हूंदो त शागिर्दनि जी ज़हन साज़ी पिणु बहितर थी न सघंदी।
उनखां सवाइ असां वटि हूं बि इंतिहा पसंदी हर सूरत में मौजूदु आहे। ख़ासि तौर ते इंतिहा पसंदी जो शिकार उहे गैर मुस्लिम थियनि था जेके हिते ॿिनि थोरे अंग में आहिनि। जॾहिं त उहे बराबरि जा शहरी आहिनि, उन्हनि खे आइनी तौरु उहे सभु हक़ मिलियल आहिनि, पर तंहिं हूंदे बि उहे कंहिं न कंहिं रीति इंतिहा पसंदी जे वर चढ़ी वेंदा आहिनि। हाणे इहे मामला सिंध में ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि, जॾहिं त सिंध जो सेक्युलर मिज़ाज ख़राबु थी रहियो आहे। कुझु ॾींहं अॻु मीरपुर साकरे जे हाई स्कूल में जेको मामिलो थियो आहे उहो हाणे मीडिया ते अची चुको आहे, जिते स्कूल जे हिंदू शागिर्द आहिनि उतां जी मास्तरियाणी ते इल्ज़ाम हयो आहे त हू खेनि मज़हब मटाइण ते ज़ोर भरे रही आहे। उनखां सवाइ ॿारनि जे माइटनि जा बयान पिणु साम्हूं आया आहिनि, जिन में उहे चई रहिया आहिनि त मास्तरियाणी छोकिरियुनि जो मज़हब मटाइण ते ज़ोर भरे पई, जॾहिं त मास्तरियाणी उन्हनि इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त अहिड़ी का ॻाल्हि न आहे। ॿिए पासे तालीम खाते जे वज़ीर सरदार शाह मास्तरियाणी खे मुअतल करे छॾियो आहे, पर उन मामले जो हिकु ॿियो पासो पिणु ज़ाहिर थियो आहे, जंहिं मूजिबि टाउन कमेटी साकरो जे चेयरमैन हाइड मास्तरियाणी ते मज़हब मटाइण लाइ ज़ोर भरण जो इल्ज़ाम लॻाईंदड़ ॿिनि शागिर्दनि जे पीउ ऐं टाउन कमेटी जे सेनेटरी मुलाज़िम खे मुअतल करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त ॿारनि ते मज़हब मटाइण जो ज़ोर भरियो वियो, जंहिं ते आवाज़ उथारियम ते इंतकामी कार्रवाई कई पई वञे। इहा अजीब ॻाल्हि आहे त हिन वक़्तु हाइड मास्तरियाणी ख़िलाफ़ जांच हली रही आहे। जेसिताईं जांच पूरी नथी थिए तेसिताईं कुझु बि नथो चई सघिजे ऐं नई को अमली उपाउ खणी सघिजे थो। असीं सम्झूं था त तालीमी इदारनि में हर गैर मुस्लिम खे पढ़ाई करणु तोड़े पंहिंजे मज़हब जी ॼाण हासिलु करण जो पूरो हक़ु हासिलु आहे। उन करे उते उहे उस्ताद ज़रूरु भर्ती कया वञनि जेके खेनि पंहिंजे मज़हब जी तालीम ॾियनि ऐं कंहिं बि शागिर्द खे मज़हब मटाइण लाइ ज़ोर न भरियो वञे, छाकाणि त उन सां सिंध में मज़हबी इंतिहा पसंदी खे हथी मिलंदी ऐं फ़साद थियण जा इम्कान वधी वेंदा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन मामले जी शफ़ाफ़ जांच कई वञे, ॿारनि ऐं संदन ख़ानदान खे मुकमिल तहफ़ुज़ ॾिनो वञे त जीअं उहे पढ़ाई जारी रखी सघनि। ज़ाहिद हुसैन लाखेर लिखे थो, सिंधियुनि जो कराची शहर में कारोबार नौकिरियुनि में अचण खां पोइ दुश्मन सख़्तु परेशान आहे। सिंधी सालियानो लखें जे अंग में मुस्तक़िल कराची मुंतक़िल थी रहियो आहे। हाणे रुगो ॿधी करियो, कराची अंदरि वोट दाख़िल करायो, कराची शहर जी सियासत करियो, दुश्मन सफ़ा कमज़ोर आहे। हाणे छड़ियूं हणी रहियो आहे। हिननि इहो पिए सम्झो त सिंधी हिंदू लॾायासीं, उनजे मिल्कियतनि ते कूड़नि क्लेमनि सां कब्ज़ा कयासीं, कारोबार मार्केटूं दुकान खसियासीं, सिंधियुनि खे ॿाहिराड़ियुनि में रखी उन्हनि खे अलॻि ज़िले काउंसिल ॾिनीसीं, तरक़ी तालीम खां परे कयो, शहर अंदरि आबाद सिंधियुनि खां वोट जो हक़ खसे, कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जी सियासत खां परे कयोसीं। हाणे हीअ उथी कोन सघंदा, सदाईं असां उन्हनि ते हाकमियत कंदासीं। हुननि जा ख़्वाब चिकनाचूर थी विया आहिनि। हिंदुस्तानी पनाहगीर हुजनि या ॿियनि सूबनि मां आयल लखें धारिया हुजनि, सभु परेशान आहिनि त सिंधी तमामु थोरे वक़्त में कराची समेत सॼी सिंध जा खसियल शहर कीअं वापसि वराए विया आहिनि। हिन वक़्तु कराची जे चौधारी सिंधी वेठा आहिनि। समंड जी सॼी पटी ते सिंधियुनि जूं आबादियूं आहिनि। कराची जे हर वॾी इमारत में वञी ॾिसो 60% सिंधी आहिनि। शहर जी वञायल डेमोग्राफी सिंधियुनि पंहिंजे वस हेठि करे छॾी आहे। हाणे रुगो इमारतनि सोसाइटियुनि जी अॾावतनि जो कमु सिंधी संभाले पहिरियां सिंधियुनि खे उते आबाद करणु शुरू करियो। 2035 ताईं कराची मुकमिल तौर ते सिंधियुनि जी मेट्रोपॉलिटन सियासत सिंधियुनि जे हथ वस हूंदी। घबरायो न, बसी अचो, कारोबार नौकिरियुनि में लॻी वञो, कम ऐं सियासत खे चिंबड़ी पओ। इहो ई धक दुश्मन लाइ काफ़ी आहे। असांजो इलाजु ॿधी एके तालीम ऐं पाण में भाईचारे में आहे। सिंध वतन आहे, सिंधी क़ौम आहे। असांखे पंहिंजी बिरादरी क़बीले खां मथां उथी सोचणो आहे। हिकु सिंधी ते हमिलो सॼी क़ौम ते हमिलो सम्झो वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हाणे उथो सिंध सॾ थी करे जे उनवान हेठि ख़ूबसूरत लेखक मुनवर ब्रह्माणी लिखे थो, सिंध उहा धरती आहे जंहिंजी मिटी मां सूफ़े जी महक ईंदी आहे।
सिंध अज़ल खां अमन मुहबत रवादारी ऐं सूफ़ीज़म जी धरती रही आहे, जंहिंजे हवाउनि में सचल जो सच रक़्स करे थो, जंहिंजे चांडोकिन में लतीफ़ जो दर्द रचे वसे थो। उहा धरती जिते कलंदर शहबाज़ पंहिंजी हर धमाल सां इंसानी जो दर्स ॾिनो ऐं शाह इनायत हक़ लाइ सिर ॾियण जो रस्तो ॾेखारियो। मुहबत इंसानी बराबरी हक़ ऐं सच जो पैगाम ॾिनो। हीअ सरज़मीन मुहबत जो पैगाम अमन जो ॾस ऐं सच जी सुबुह जी पिरभा जहिड़ी धरती अरंदी आई आहे। पर जॾहिं ज़ुल्म जी का बाह बरे थी, जॾहिं धरती जो साह रोकण जी कोशिशि थिए थी, त हिन लाइ क़ुर्बानियूं ॾियण वारा हथ बि उथिया। अखियुनि में बाह ऐं दिलि में धरती जी मुहबत सां भरपूर थिया। हिते दुलह दरिया ख़ान जूं ललकारूं बहादुरी जा किसा अॼु बि कंध मथे करे छॾनि था। दोदे सुमरे जी आह अॼु बि धरती जो दर्द जाॻाए थी। हिमू कालाणी जी तलवार जो आवाज़ु अॼु बि वक़्त खे चवंदो रहे थो, सिंध खे हथु लाइण बाह खे हथु लाइण बराबरि आहे। या मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं जहिड़ो नारो अॼु बि गूंजे थो। जज़्बा अॼु बि जुआन थी वञनि था। सिंध जी धरती पंहिंजे सपूतनि जी बहादुरी सबबु ज़िंदा रही, अटल रही, अॾोल रही पई अचे। हीअ मज़ाहिमत का ख़तमु थींदड़ कहाणी न आहे, हीअ त नसलनि जो सिलसिलो आहे जेको शहीद फाज़िल राहू खां वठी रसूल बिशपलीजीअ ताईं दादले दरिया जी वहंदो पियो अचे। पर अॼु सिंध वरी ख़तरनि जी छांव हेठि बीठी आहे। रहबर शागिर्द हारियुनि जा पघर भरिया हथ, औरतुनि जा ॾुख भरिया नारा सभु रोडनि ते निकितल आहिनि। किताबनि वारा हथ अॼु धरती जो अलम खणी बीठल आहिनि ऐं सिंध जूं धीअरूं जेके रिवायतनि में घारणियूं हूंदियूं हुयूं अॼु मज़ाहिमत जूं अलम बरदार बणियल आहिनि। मगर अफ़सोस सां चवणो थो पए त जिन जे कुल्हनि ते सिंध जी हिफ़ाज़त जो बार रखियलु हो, उहे ई कुर्सी जी चमक में पंहिंजी धरती जा सौदागर बणिजी विया आहिनि। साज़िशूं रुॻो दस्तावेज़नि में न लिखियूं वेंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं ख़ामोशी में बि दस्तख़त लिकियलु हूंदी आहे। सिंध जे हुक्मरान धुरियुनि जो रवैयो हमेशह खां अफ़सोसनाक रहियो आहे। कुर्सी जी लालच में उहे हमले आवरण ऐं साज़िशी क़ुवतनि जे लाइ रस्तो हमवार कंदा आया आहिनि ऐं अफ़सोस त अॼु बि उहे अमल ईमानदारी सां जारी आहिनि। 27वीं तरमीम कानून सां कहिड़ा कलूर कंदी, इहो त ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो। पर अदलिया ऐं कानून जो जनाज़ो निकिरंदे महसूसु थी रहियो आहे। हीअ तरमीम धरती ते लिखियलु को नओं ॾुखु न आहे, पर ज़रूरु हिकु नओं ज़ख़्मु आहे। आइन जी 27वीं तरमीम सिंध ख़िलाफ़ु हिकु गहरी ऐं ख़तरनाक साज़िश आहे, जेका वफ़ाक़ ऐं हतमी तौर ते ताक़तवर हलकनि जे मुफ़ादनि सां जुड़ियल आहे। हीअ तरमीम रुॻो हिकु क़ानूनी तब्दीली न आहे, हीअ सिंध जे वजूद ऐं वहदत ॾांहुं सिधो हमले जो इशारो आहे। सिंध खे टुकर टुकर करण ऐं विरहाइण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। सिंध धरती जंहिं हमेशह पनाह ॾिनी आहे, जंहिं पंहिंजा दर सदाईं खुलियल रखिया, उन ते धारिया हावी थींदा रहिया ऐं अॼु जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत फ़ैसिलो करे चुकी आहे त अफ़गाननि खे निकाली ॾिनी वञे, पर उहे हाणे निकिरण जे लाइ तयारु बि न आहिनि ऐं न वरी सिंध सरकार को क़दम खणणु चाहे थी। उहे वजूद जेके पहिरें उघाड़ा आया, अॼु उहे ई धरती खे विरहाइण जूं साज़िशूं सटे रहिया आहिनि, जिन वटि न पंहिंजी सकाफ़त, न पंहिंजी तारीख़, न धरती जो जज़्बो, न उन्हनि जे ज़ुबान ते मालिकी। उहे सिंध जा दावेदार आहिनि। सिंध जी आम चवाणी आहे त आई टांडो खणण बुरचाणी थी वेठी। हीअ वक़्तु चुप करे ख़ामोशी सां वेहण जो न आहे, हीअ वक़्तु रुॻो आऊं भरण जो न आहे, हीअ वक़्तु उथण जो आहे। जीअं लतीफ़ सरकार चयो, जेको वठे थो वेर सो वेठे न विसरे। सिंध जा नौजवानो, अव्हां जा क़दम ई धरती जी धड़कण बणिजण वारा आहिनि। अव्हां जा हथी मज़ाहिम जी मशल बणिजणु घुरिजनि। जे अॼु न उथिया त सुभाणे जो सिज पंहिंजे नसलनि लाइ उभरी न सघंदो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुनवर बिरहमाणी जो लिखियलु लेख। नाम्यारे अदाकार धर्मेंद्र जी वफ़ात ते जॾहिं संसद ज़िंदगीअ बाबति पढ़ियमि पए त तॾहिं केतिरा इंकशाफ़ छिरकाईंदड़ हुआ। बॉलीवुड जे मशहूरु अदाकार धर्मेंद्र हीमा मालिनी सां जॾहिं शादी कई हुई, तॾहिं शादी लाइ हुन इस्लाम क़बूल कयो हो त जीअं हूअ पंहिंजी पहिरीं घरवारी प्रकाश कंवर खे तलाक ॾियण खां सवाइ शादी करे सघे, छो त भारतीय कानून मूजिबि
हिंदू मर्द हिकु वक़्त में सिर्फ़ु हिकु शादी करे सघे थो। धर्मेंद्र 1954 में सिर्फ़ु 19 सालनि जी उमिरि में प्रकाश कंवर सां शादी कई। इहा शादी पंजाबी सकाफ़त मुताबिक़ हुई। शादी खां पोइ खेसि 5 ॿारड़ा पैदा थिया। पुट सनी देवल ऐं बॉबी देवल जेके कामयाबु अदाकार थिया, जॾहिं त धीअरूं वजीता ऐं अजीता जेके मीडिया खां घणो परे आहिनि। धर्मेंद्र हेमा मालिनी जे इश्क में गिरफ़्तार थी वियो हो, पर पहिरीं घरवारी खे हुन छॾणु नथी चाहियो। इन जे करे धर्मेंद्र हेमा 1979 में इस्लाम क़बूल कयो ऐं नवां नाला दिलावर ख़ान ऐं आयशा रखिया। 1980 में ॿिन्ही जी शादी थी ऐं उन्हनि खे 2 धीअरूं पैदा थियूं, हिकु एशा देवल ऐं ॿी आहाना देवल। प्रकाश कौर खे तलाक ॾियण खां सवाइ धर्मेंद्र जी हेमा मालिनी सां शादी ते जॾहिं दुनिया हैरत जो इज़हार कयो त प्रकाश पंहिंजे मुड़ुस जो दिफ़ा कंदे चयो त धर्मेंद्र ॿिन्ही घरवारियुनि सां पंहिंजूं ज़िम्मेवारियूं ख़ूब निभायूं आहिनि। माण्हुनि खे तनक़ीद करण जो को बि हक़ कोन्हे। हेमा मालिनी जे लाइ मोहबत जो जज़्बो कुदरती हो, छो त को बि मर्द हेमा जे इश्क में गिरफ़्तार थी सघियो पए, छो त हूअ एॾी सुहिणी बि हुई। उन बावजूदि धर्मेंद्र पंहिंजे ख़ानदान सां वफ़ादार रहियो। प्रकाश इहो बि एतिराफ़ कयो त संदसि मुड़ुस सां तमामु घणो मोहबत ॾींदड़ ऐं घर भातियुनि जो ख़्यालु रखंदड़ आहे। धर्मेंद्र ऐं प्रकाश जी शादी 31 साल रही। धर्मेंद्र केतिरियूं यादगार फिल्मूं ॾिनियूं, जिन में फूल और पत्थर, मेरा गांव मेरा देश, यादों की बारात, रेशमी डोरी ऐं शोले शामिल आहिनि। हिन अज़ीम अदाकार 99 सालनि जी उमिरि में पसाह पूरा कया ऐं बम्बई में पंहिंजे घर में बीमारी सबबु लाॾाणो करे वियो। हिन अज़ीम शख़्सियत खे हमेशह यादि रखियो वेंदो। नामियारे शाइर हाजी सांद लिखियो, भेज भिनी जा पल ॻोल्हिया पए, विजन वांगिया गल ॻोल्हिया पए, गुम थिया से त ग़ज़ल ॻोल्हिया पए, बरसी मींहुं उकाणो आहे, मुखां चंड वञाणो आहे। पूरे ॻोठ पलियो हो तोखे, जेॾिन जाम झलियो हो तोखे, मूसां सूर सलियो हो तोखे, ही जहिड़ो जाम पुराणो आहे, मुखां चंड वञाणो आहे। राति सॼी जी रोए ओरियल, चारे अखियूं धोए ओरियल, हाहू ॻाल्हि सभोई ओरियल, घाए पे थी घाणो आहे, मुखां चंड वञाणो आहे। कंध खे थोरो मोड़ो ॾेई, दिलि जे घर खे घोड़ो ॾेई, वैं दूर विछोड़ो ॾेई, पियो जलंदो शख़्स निमाणो आहे, मुखां चंड विञाणो आहे। मुंहिंजी खिल खॼी आवे, दुनिया ई त वॼी आवे, मोड़ी ॼण त सॼी आवे, निखेटी जो टाणो आहे, मुखां चंड वञाणो आहे, मुखां चंड वञाणो आहे। नामियारो शाइर अयूब खोसो लिखे थो, ऊंद जी खल लाहे रहियो आहीं दोस्त, दिलि नहार, तारीख़ जा धाड़ेल पंहिंजो गंद जिन माण्हुनि जे ज़हननि में विहारे विया आहिनि, उन्हनि खां डिॼंदे त हू वधीक तोखे डिॼारींदा। दोस्त, हू किताबनि, हुसन, सच ऐं इश्क जा कातिल आहिनि। यादि रख, कातिल जो खंजर तुंहिंजी जुरत खां वधीक तिखो न आहे। दोस्त, मुंहुं लिकाए तारीख़ सां विढ़ी नथो सघिजे। कुआ मज़हरुल इस्लाम जे सीने में घिड़ी कुझु कुतरण विया हुआ त हुन अलामती कहाणी लिखी कुअनि खे कोड़की में फासाए छॾियो हो। कांगनि जे चुंबनि खे एॾी सघ न थी सघे जो अमर जलील जे किताबनि जो हीअं ॿाहिरि कढी सघनि। दोस्त, तुंहिंजे सीने में रोशनी आहे, ज़िंदगी आहे। ज़िंदगी पेबलो नरोदा जो उहो नज़म आहे जंहिंखे जाबिर लताड़े नथा सघनि। ज़िंदगी मंसूर जी मुर्क आहे जंहिंखे बाह साड़े छॾे इहो मुमकिन न आहे। दोस्त, एथेंस ज़हर जो प्यालो थियो हो, सुकरात पी छॾियो हो। ससु जे सूरनि जे साम्हूं हुई तॾहिं बि हुन हर रड़ खे ॻीहे छॾियो हो, छो जो इश्क लाइ पोइ ते मोटण जो मिहिणो वॾी गार आहे।
इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदे इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।